जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में क़ाइम ग्रीनविच यूनिवर्सिटी जो 15हों कॉन्वोकेशन थी गुज़रियो, जंहिंमें शागिर्दनि वालिदनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे आमिर सुपरो। पी रहियूं आहिनि। तालीम खां बग़ैर कुझु बि न आहे। अॼु असांजी सिंध में तालीम वधे जेतिरो वधी सघे। जीअं अॼु मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजी न्याणी मुश्क इलाही बिकक हिन कॉन्वोकेशन में गोल्ड मेडलिस्ट आहे ऐं मुंहिंजी माशाल्लाह जेका मुल्क बि हितां पढ़ी चुकी आहे ऐं अॼु मां ॾाढो फ़ख़्रु महसूस थो कयां त मुंहिंजियूं न्याणियूं उन्हनि खे मूं जंहिं तरीक़े सां तालीम ॾिनी, जंहिं तरीक़े सां तरबियत कई आहे, उन में हिननि खे मूं तालीम सां गॾु पंहिंजे जीजल सिंध जो इश्क बि ॾिनो आहे। जो तव्हां ॾिठो हूंदो त हींअर मूंसां जेको बि थियो उन में मुंहिंजे न्याणियुनि मूंसां बाक़ाइदा उहो पुटनि वांगुरु जेको सो मल्हायो।